राजनामा के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सांगर रोड ते नामालूम गाड़ी जो मोटरसाइकिल के टक्कर, 3 ॼणा फौत। हादसे जो इतला मिलंदे ई खिपरो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फौतिन खे ज़रूरी कार्रवाई लाइ तालका अस्पताल मुंतकिल कयो। हादसे में फौतिन जी सुञाणप तेजो कोहली महरम औरत वलीमा तौर थी। पुलिस जो वधीक चवण आहे त फौती हिक ई कुटुंब जा आहिनि। वधीक जांच कयूं पिया। ॿुधायो वञे थो त नामालूम गाड़ी जे टक्कर सबबि हिक ई कुटुंब जा 3 ॼणा थॾे ते ई फौत थी वया। फौतिन जो तालुक लूणखान लॻ वारिया मोरी खां आहे। ॿुधायो पियो वञे त ही जेके 3 फौती आहिनि इहे खिपरो में पंहिंजे कंहिं अज़ीज़ खे पुछण लाइ आया हुआ। वापसि वञी रहिया हुआ त हादसे जो शिकार थी वया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।